नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त अॼु 5 फरवरी ते कश्मीरी मुसलमान सां यकजहती ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान रैली तालको सूबो देरो जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो, सीनियर वाइस सदर ज़ाहिद हुसैन कांसरो, नायब सदर सोहेल मीरानी ऐं ॿियनि मेहराब वाह खां ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम तालका सूबो देरो ऑफिस ताईं रैली कढी वई। अॻवान खिताब कंदे चयो त असां मोदी सरकार ऐं भारतीय फ़ौज पारां जेको कश्मीर में बेगुनाह रत वहायो वञे थो, इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं कयूं वञनि थियूं। उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं अक़वामी मुतहिदा खां मुतालबो करियूं था त कश्मीरियुनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।